इकरा ऊंच समाना ठाकुर तेरो, अवर न काहू तानी। ऐसो अमर मिलो भगतन को, राज रहे रंग ज्ञानी। रोग शोग दुख जरा मरा, हर जन नहीं निकटानी। निर्भय रहे कहे, नानक हर मन मानी। रोग शोग दुख जरा मरा, हर जन नहीं निकटानी। निर्भव होए रहे लमय कहे, नानक हर मन मानी। बोल गुरु नानक दे। श्री राम। मोट में बाबा इहो ही खपे, आप दरड़े और नाम जपावे। आप दरड़े नानक सो भगवंती, भगवंत को पावे। मोट में इहो ही खपे, रहंदो इहो ही नाम। श्री राम श्री राम श्री राम। सावन हेड़ी प्रभु कृपा से पांजी बल बुद्धि जी मेहनत लगाए करे केड़ी निमाणप वठी और सहन करे पिछाड़ी शराब सही शहादत भी पाए विया और हिन विश्व विख्यात आद सज्जुग खां वठी अॼु ताईं जंहिंमें 32 संतन जी साक्षात्कार संतन जी वाणी असांखे हिकिड़े ही धर्म ग्रंथ में मिले, इन ग्रंथ जी समानता बे ग्रंथ सां न थींदी। श्री राम। जेके सनातन धर्म में आदि भगवान असां ॻणींदाऊं, भगवान श्री राम, भगवान श्री कृष्ण, उन्हनि बि पंहिंजे मुख सां चयो, सिया राम मैं सब जग पेखा, मोतों अधिक संत कर लेखा। माखों संतन खे वधीक समझो। भगवान राम वनवास वेंदे पहिरें पहिरियों अयोध्या को भारद्वाज वटि आयो आहे। पंडित जवाहरलाल नेहरू जे जन्म आस्थान सां भरिसां भारद्वाज जो आस्थान आहे। अॻे गंगा नंदी एसि ताईं वहंदी हुई, पोइ हाणे थोरी परे थी वई। उन्ही खां पुछें ऐं 3 ॿियनि संतनि खां पुछें, मां कहिड़ो रस्तो अख़्तियार कयां। युधिष्ठिर बि पुछो हुयो यक्ष खां, रस्तो कहिड़ो सुठो जेको संत वठनि, बसि उहो ई रस्तो आहे, जंहिं ते संत हलनि उहो ई रस्तो आहे। राम। उन्हनि महान पुरुषनि जो रस्तो प्रभु मिलण जो। भगवान कृष्ण जन चयो, हे अर्जुन, जेको मुंहिंजे हिन गीता जे ज्ञान जे अर्थ खे ॼाणे, मुंहिंजे गीता जे ज्ञान जे अर्थ खे ॼाणे, उन जी महिमा मां बि नथो करे सघां। बसि मां एतिरनि अखरनि सां अची साहिबनि जो जेको वाक हलियो, इहो विधान ठाहियो त हे ई मौक़ो शुरू में वचन ॿुधण जो थियो।
पोइ अखंड पाठ शुरू थिए खां पोइ शाबस पढ़ण वारनि खे जेके भाग वारा वरी ॿुधी लाभ वठनि त भोग जे भंडारे ते त सभिनी खे सॾु थींदो आहे पुॼदाऊं। उन खां पोइ बि संतनि कृपालता करे गुरनि मथों बि वरी वचन जो नेम रखाए करे और वरी 5 पौड़ियूं पढ़ी करे ॾाए छॾियऊं। अहिड़ा शुभ कार्य सदाई थियनि, अहिड़ा ज्ञान यज्ञ सदाई थियनि। भॻवानु कृष्ण गीता में लिखियो त मुक्ति जीव जी ज्ञान यज्ञ सां थींदी। राम साम्हूं वेठलनि जी नज़र ॿिए पासे त पोइ मां कंहिंसां ॻाल्हायां। श्री राम। ॿिया जेके बि आहिनि द्रव्य यज्ञ आहिनि, धन जा यज्ञ आहिनि, उहे संसार जूं कामनाऊं ॾींदा और ज्ञान यज्ञ ई मोक्ष ॾींदो। हे ज्ञान यज्ञ हुआ। साहब अॼु जे वाक में छा था चवनि? संतन अवर न काहू जानी। ॾाढो मन ॿुधी चित्त खे एकाग्र करे असां संतनि जी महिमा खे ॿुधूं, ग्रंथ साहिब जी महिमा खे ॿुधूं और जेके अॻियां ॿ दर्शन रखिया आहिनि और अंदरि एंट्री थियण सां बि जेके दर्शन रखियो आहे, रूप स्वरूप स्वरूप गुरु नानक पातशाह, दसम पातशाहियूं और असांजो रूप जंहिंजी वरसी मल्हाई थी वञे, उनजी भूमिका असां अॼु वरसी साहिब जे शुरू थियण खां ई असां अॻ में ॿुधूं त असां कंहिंजो मेलो मल्हाए रहिया आहियूं और कंहिंजो आसरो वठी करके। श्री राम। संतन अवर न काहू जानी। बेपरवाह सदा रंग हर के, जाको पाख स्वामी। संतन बे कंहिंखे भी न ॼातो। राम। ज्ञान ही भगवान आहे, ज्ञान ही भगवान आहे। शब्दनि लफ़्ज़नि में जेको अर्थ समायल आहे उहो ई मक़सदु आहे। संतनि उन प्रभु खे ई सम्झो, ॿियो कंहिंखे छो न सम्झूं और छो बेपरवाह रहिया जो सदाई हरि जे प्यार में समाया पिया आहिनि। हरि व्यापक आहे सभिनी में, प्रेम जे रूप में। जाको पाख स्वामी, जंहिं उनजी शरणागति वरिती उन जो प्रभु पक्ष वठंदो आहे। पंहिंजे शरणागति आयलनि जी रक्षा कंदो आहे, कल्याण कंदो आहे। हाणे बेपरवाह अखर ते अचूं। गुरु नानक पातशाह बेपरवाह मुग़ल शहनशाही जो तख़लुस मुग़लनि खे पियो। राम। 200 खां मथे वरे हुननि जो राज हलियो। 1526 में गुरु नानक साहिब जो जनम और कुछ वरह साहिब ननकाणे पंहिंजे तलवंडी में रही वरी सुल्तानपुर में आया। उतां वही नंदी में वञण खां पोइ जेको साहिबनि खे अकाल पुरख वठां 36 अखरूं मंत्र मिलियो, जेको पाठ साहिब जी शुरूआती में उहो मूल मंत्र पढ़ियो वेंदो। प्रभु कृपा करे असां हुनखे सदाई कंठस्थ कयूं, असां में निर्भयता ईंदी। जो भगवान गीता में जे 16 अध्याय में देवताउनि जे गुणनि ॿुधाईंदे पहिरियों गुण इहो चयो आहे निर्भयता। उहा निर्भयता कीअं ईंदी? उहा उन 36 अखर मंत्र पढ़ण सां थींदी। कोई आज़माए ॾिसे। राम। मुंहिंजा नंढड़े आज़मायल आहिनि, मां तॾहिं चई रहियो आहियां।
उतों निकिता सिधो एमणाबाद में आया साहब। एमणाबाद में ही पठाननि जो राज हुयो और मुगलनि जो हमलो थियो बाबर जो। धाड़ा फुर मार कुट चारई चालू थी वयूं, पुरुषनि जे मथां स्त्रियुनि जे मथां। फ़क़ीरनि खे लाकअप कंदा विया। भाई लालू तिरखाण वटि साहब रहियल हुया। मां थोरे थोरे में 10 गुरनि जी बेपरवाही जो अंश तव्हांखे ॿुधाए थो अचां। हिते असां भारत में महात्माउनि जे पुराण कथाऊं, श्री राम, थोड़ियूं कुझु वेदोक्त कथाऊं असां ॿुधियूं आहिनि या ॿुधूं था। बाक़ी अधीक पुराण हलनि था, रामायण हले थो। असांजे दरबारनि में उते भाङा रामायण महाभारत हलंदो हो, भागवत हलंदो हो। पर हिते उहे भाङा गुरु नानक जूं साखियूं नथियूं हलनि। असांजी सिंध ॾाढी सियाणी हुई, जंहिंजो ज्ञान सां वास्तो हुयो, पत्थर पूजा सां न। पंजाब में गुरु नानक साहिबु थियो, उनजी बाणी खे असांजी सिंध ग्रहण कयो। सियाणी हुई असांजी सिंध। वरी बि प्रभु कृपा करे असां उन्हनि शब्दनि जो ज्ञान जो आसरो वठूं, जंहिंमां असांखे शक्ति प्रदान थींदी। श्री राम। भरी मथे ते खणाई अथऊं गुरु नानक साहिब खे, उहा मथे हलंदी रहंदी आहे, मथे ते सिर ते रखिजी न सघी। निरंकार जा ज्योति स्वरूप, जंहिंजो नालो ई नानक हुयो, न इंक, जंहिंमें अक्षर न लॻे, अक्षर बि जंहिंजे लाइ वधारो थी वियो, एतिरो सूक्ष्म ज्योति स्वरूप और ज्योत ज्योति में समाइजी विया। उन्ही ज्योति मां चाहे गृहस्थी मां 2 पुत्र पैदा थिया। हिकु शिव जो रूप श्रीचंद, उहो बि अंतर्ध्यान थी वियो, और ॿियो सुपातर लक्ष्मी चंद, जेको घोड़े सूधे, कुते सूधे, पंहिंजी स्त्री सूधे, पुत्र सूधे अलूप थी वियो, अॼु वरी अचे थो या मिले थो। राम। अहिड़ो नानक पातशाह। छो उनखे अॻिले जो धर्म ईअं सम्झी करके उनखे असां हटाए छॾियो आहे। घोड़े ते चढ़ी हलिया आहिनि, चयूं घोड़ो खे सिपाही वाघ छॾे हलनि था और भरी रखनि था, भरी पाणे हले थी, घोड़ो पाणे हले थो, वाघ वठणी साहिबनि खे नथी पए। हे चमत्कार फ़ौज बाबर जी ॾिठा। जेल में विधऊं, चकियूं रखियऊं, चऊं अन्न पीओ। साहिब अन्न विझंदा विया, चकी पंहिंजो पाण पीसबी वई। अहिड़ा दृश्य ॾिसी करे के वञी बाबर खे ॿुधायूं, भई कोई फ़क़ीर वेठो आहे जो अन्न पाणे पीसजो वेंदो आहे। बाबर पहुची वियो। राम। फ़क़ीरनि जी इहा खुराक आहे। गृहस्थी नालो ई न खणे इन्हनि नशनि जो, पर इहे नशा गर्माश आहिनि, और प्राणनि में गर्माश ईंदी, जल्दी प्राण मथे वेंदा। राम। उहे प्रभु सां एकाकार थींदा। इहे फ़क़ीरनि मां ई निकितल आहिनि। इहो खाधो उन्हनि जो आहे जेके शरीर खे नष्ट करे बि प्रभु में समाइजी विया। हे शरीर ॾंडो आहे, जीअं सुखी हूंदो तीअं भोगन ॾेई वेंदो। जेतिरो सुखी हूंदो ओतिरी असांजो सत्यानाश कंदो। कहिड़ा असां सुखी थी करके असां धर्म जा कम पिया कंदासीं। जर्नल ते टिपेटा। राम। कोई भागन वारो शरीर जो साईं जो मिलियल सम्झी करके कोई शेवा कंदो, निष्काम थी करके नालो अमर करे वेंदो। बाक़ी असां सुख में छा करे रहिया आहियूं। राम। दुख जो कारण सुखनि जी भुल। दुख जो कारण, दुख काॾों आया असांखे? हर वक़्तु चिंतन असांखे वासनाउनि भोगनि जो। तंहिंजे करे फ़क़ीरनि नशो वठी करे शरीर खे नष्ट करे बसि पंहिंजे अलाह में लॻा रहिया। बसि वास्तो ई न आहे। मुला ऐं पंडित जी दरगाह न पूजबी आहे, न समाधि पूजबी आहे। इहा ॻाल्हि यादि हुजे। फ़क़ीरनि जूं दरगाहूं पूजनि थियूं, समाधियूं पूजनि थियूं, हज़ारे ख़ल्क़ उनखे सिजदो करे थी, उनजी मिटी मान लहे थी पई। मां तव्हांखे सुबुह जलूस निकिरी आयो, तव्हांखे ॿुधायो त लीला देवी असांजे हैदराबाद में रहे थी।
जैसां मां 2003 में मिली आयुमि। छा पई चए, दादा साधू वासवाणी खे जॾहिं वञिणो पियो बिल्कुलु न पिया वञनि। प्रसाद सत्संग में सुबुह जो हलाईंदा हुआ, कोई उतां जो नेता गुज़ारे वियो, हिन जो प्रसाद हलियो, ॿाहिरों दुष्टनि अलॻि रंग ॾिनो त हुन नेता जे मरण करे प्रसाद था हलनि। प्रसाद हलंदो ई हुयो। कलेक्टर साहिबु चवाए मोकिलियो, साईं हाणे रहणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो, असांखे तव्हांजो संभालणु ॾुखियो थींदो, महिरबानी कयो। कोई सवारी न मिली आहे। राति जो 12 बजे बैलगाॾी करे दादी लीला पई चए, दादा साईं मां 4 ॼणा बैलगाॾी में वेठा आहियूं, 2 बजे भिटशाह ते पहुताऊं। 2 कलाक भिटशाह ते मथो रखी करके वासवाणी साहिबु रोईंदा ई रहिया। और 4 बजे वरी 6 बजे मोटी आहियूं हैदराबाद। साईं वासवाणी साहिबु रवाना थिया। राम राम। खणी आयो साईं हे, चए भांगा चरस आफिम की नहीं मुझे कोई तात, नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात। बाणी में साहबन जो शब्द आयल आहे, भव तेरा भांग, मां भव जी भंग पी छॾी आहे, ख़ुदा जे भव में आहियां सदाई। खलड़ी मेरा चीत मैं देवा नाम भया अतीत, ये बाबर खे साहब ने शब्द ॿुधायो आहे। बसि मां थोरे थोरे में चवंदो अचां उन्हनि जी बेपरवाही। राम। हलो अंगद साहब ते हिमायूं हार खाई करके और पहुतो आहे तो जंहिंखे बाबे ते दया हुई ते जंहिंजी दया थी फ़क़ीर जी, उन दर खे मां बि पकड़ियां। उते आयो आहे साहिब 6 कोठी 9 ताईं सभा लॻाए, 9 कोठी 12 ताईं ॿारनि सां खेॾंदा वेही, ॿारनि खे अॻियां विहायो हुन सां खेॾंदा हुआ। हे आयो आहे बीठो आहे। संत अंतर्यामी आहिनि। संतनि खे भॻवान खे ॼाणी ॼाणहार न सम्झबो, यादि रखिजो तेसिताईं पाए न सघंदो। श्री राम। संतनि खे अति दृष्टि हूंदी आहे। हिकिड़ो संत पियो चए, संतनि खे 2 रखियूं थींदियूं आहिनि, 36 कन थींदा अथनि, मतां भुलाए में हुजो। खेॾनि वेठा हे, बीठो आहे बीठो आहे। मन में लॻुसि हे मां जंहिंजी गदी ते आवां, हे अहिड़े फ़क़ीर जंहिंमें के बाबो दया वरिती, उन जी गदी ते हे वेहण जे लाइक़ु आहे जो माॾे तके बि नथो। तरार म्याण मां कढे हीअं ॿाहिरि कढे। राम। जीअं मथे खएं साह मथे करे हाणे मुंहुं चइनिसि था, जिथे तरार हलाइण जी जॻह हुई उतां हार खाई भॼी हेॾे आयो आहियां और फ़क़ीरनि जे मथां तरार हलाइण आयो आहियां। उहा बांह उते सुकिजी वई आहे। राम। बांह हेठि न लहे, अखियुनि में आब आयो, माफ़ी शरणागत थियो, शरण वरितई। अॻिते अचूं अकबर बादशाह, अमरदास पातशाह जे गोइंदवाल पहुतो आहे। मां नयूं नयूं जानकारी तव्हांखे छाट में ॾींदो अचां। बीरबल खे मोकिलियो तो ढलो ॻाइण वियो आहे और चवाए मोकिलियईं ढलो। चई बाबा भोजन तैयार थियल, भी दरिया में, कचो सीधो रखियल बि राह जो दरिया में, पानी रखियल बि दरिया में, माया जो लखण जो तो वास्तो ई कोन्हे धन जो, तोखे असां छा ॾियूं? भंडारो खाइणो थी, खाओ अची, ढल छाजो ॾियूं? राम। ते चङो सुबुह मां चढ़ाई कंदुमि, चवाए मोकिलियईं। राम। नदी हुई गोइंदवाल में ब्यास जी, उहा पार थी करके हेॾो वेठो आहे शहर जे कंठे ते। राम। चवाए मोकिले मां सुबुह चढ़ाई कंदुमि। सिखनि चयो साईं हीअं चवायो अथई, चए न सुबुह ताईं बीरबल हूंदो न चढ़ाई कंदो। श्री राम। ॿुधाईंदो वञा मां या देरि थिए थी? बादशाह जी अकबर जी चढ़ाई हुई पहाड़ी पासे ॾे, राजाउनि ॾे। उते फ़ौज जी ज़रूरत पइजी वई। बीरबल सां कुझु फ़ौज गॾु हुई। चवाए मोकिलियईं जल्दी फ़ौज सां मिलो वञी।
एॾे ढल पोइ उगाड़बो। रात जो 1:30 बजे उहो फौजी माण्हू पहुतो आहे। बीरबल खे चयो अथई होॾे हो पहुची चुका आहिनि, हेॾो नंदी तो हे फौज बीठी आहे और सॾु कनि था। उन सॾु ॿुधो अथई त जल्दी हाली हलिया अचो, पोइ सुभाणे ॾिसबो। उतां उहा फौज हली आहे, उते पहुती आहे, उन फौज सां मिली आहे। सुबुह थियण खां अॻु में बीरबल उते मारिजी वियो। इहा तव्हांखे शायदि आम ख़बर न हूंदी त बीरबल मोह कीअं। श्री राम अकबर पातशाह जे दर्शन ते आयो आहे, अमरदास पातशाह जे, कि मां बीरबल जी गई विच में अची वई ॻाल्हि। साहबनि खे चई मां तव्हांजो जूठो प्रसाद खाईंदुमि। साहबनि क्वालिन विछराया आहिनि, इतिहास में आयल आहे, पर उन शहर जे ॿाहिरों क्वालिन खणाईंदो आयो जे अॻिते वधंदो आयो खणाईंदो आयो। बाबा असां त अलूणो भतु खाईंदा आहियूं बसि, 24 कलाक में हिकु भेरो। चई मां उहो प्रसाद वरितई। कुझु मुंहिंजी भेट क़बूल थिए, धन रखण जो प्रशन ई कोन्हे, ज़मीन कुझु बि न। 72 मीले जो पटो लिखी ॾिनई, जंहिंमां अॼु अमृतसर शहर ॿधल आहे। इहो अकबर जो ॾिनल पटो आहे जेको शहर साहबनि जो ॿधो। श्री राम। गुरु अर्जन देव महाराज, श्री राम। जहांगीर बादशाह जी भुल जो कारण ग्रंथ साहिब घुराई, हुनखे ॿुधायो वियो त कुझु मज़हबी ख़्याल सां लिखियो वियो आहे। बाणी मां आयो अवल अल्लाह ने नूरो पाया। चंदू नाजायज़ फ़ाइदो वठी करके धोखे में घर वठी वियो, शहादत थी। राम। गुरु हरगोबिंद साहिब जन निर्दोष जो कारण बणियो और चवाए मोकिलियोसि मुंहिंजो सुपात्र पुटु आहे। होॾे 13 भाणा मीठा लागे मियाँ मीर साहिब खे चयूं और मथों 5 ॾींहं चए थो मां खल तोखे चाढ़ाईंदुमि गांइ जी। चई असां सनानु करे अचूं। उते विया, चवां हर गोविंद मुंहिंजो सुपात्र पुटु आहे त चंदू खे अवगत्यो करे मारजांइ। राम। साहब तख़्त ते वेही करके बेपरवाह और ये संकल्प कया, मां ढव करे रोटी तॾहिं खाईंदुमि जॾहिं चंदू खे अवगत करे मारींदुमि। चंदू वज़ीर हुयो जहांगीर बादशाह जो, जंहिंखे अदल इंसाफ़ वारो ॻणियो वेंदो हो। मां सुख जी निंड तॾहिं कंदुमि जॾहिं मां चंदू खे अवगत करे मारींदुमि। मां सुख सां चैन सां वेहंदुमि तॾहिं जॾहिं चंदू खे अवगत करे मारींदुमि। माता आई आहे, सिखनि ॿुधायो वञी शहनशाह हिंदुस्तान सां गदी ते वेठा आहिनि, संकल्प कयूं। माता आई, मथो साहिब उथी चरण वंदना कई। चई पुटु, चई हली वञ घर तूं। जेका धर्म ऐं असूलनि में साथ ॾे उहो ई मित्र आहे, जेको धर्म असूलनि में बाधा विझे उनखे हटाइणो आहे। माता हली वई। साहिब पंहिंजी युक्ति सां वेंदे राम ग्वालियर मां फिरदे हुनखे शींहनि जा चक पिया। बादशाह खे घुराए वरितई। माल्हा जो दाणो साहिबनि खे पियो आहे, ॾिसी मोहित पियो थिए। जहांगीर जी नज़र पकड़े करे चइनि सां, छो जहांगीर हे वणे ई थो माल्हा जो दाणो? हरगोबिंद साहिब चइनि सां। चई हा। चई अहिड़ी माल्हा त मुंहिंजे पिता साहिब खे सॼी माल्हा हुई। चइबो आहे किथे आहे? चई तुंहिंजे तोशाखाने में। चई मुंहिंजे तोशाखाने में? हिते सॼो इतिहास ज़ाहिर करे ॿुधायोसि, तो असांजे पिता खे घुरायो लाहौर। राम। बसि इतिहास आम पढ़ियल आहिनि, मक़सद ते पिछाड़ी ईंदासीं। हे साहिबनि जो बेपरो ई ॿुधायूं था। साहिब नंगर में संत रहंदे और हिंदुस्तान जे शहनशाह सां टकर आहे, कंहिं राजा सां न। बेपरवाह सदा रंग हर के। श्री राम। चंदू जो हवालो जंहिंमहिल ॾिनोसि, तोशाखाने में मिली कान। वाइड़ो थी वियो भई, हिकु जंहिंजो मणिया एॾो चिमके थो त माला छा हूंदी।
पुजन चंदू जो हवालो मिली वियो त हिन दुष्ट हे कयो आहे। चंदू जी बांह हथ सां पकिड़े करे ॾिनई, मूंखे माफ़ु कजो, हे मां चंदू जी बांह हवाले कयां थो। चई बादशाह तूं छॾिजी न वेंदे, तुंहिंजे भुल जो कारण हे थियो आहे, तो घुरायो, तो कमु पूरो थियो, तुंहिंजो कमु साईं, हाणे तव्हांखे इजाज़ तां वञी सघंदा हो, बाक़ी सदाईं लाहौर में रहो त तव्हांजी मर्ज़ी आहे। इन जे करके मियां मीर साहिबु जेल में चयो, साहिब तव्हां मूंखे आज्ञा ॾियो, शक्ति सां पहुतो। मियां मीर साहिबु पुल्ला, मियां मीर साहिबु दरगाह, मां ॿई ॾिसी आहियां लाहौर में 2003 में। श्री राम, तव्हां आज्ञा ॾियो त दिल्ली ऐं लाहौर खे वारी जा कणा करे छॾियां। प्रशन खड़ो थींदो त केस त दिल्ली लाहौर में थियो, दिल्ली छो अटकी? दिल्ली जे भुल जे कारण लाहौर में हे कारण थियो, उहो बि हक़दार उन मार जी। साहिबनि जो तूं हिते हथ जोड़े करके चंदू जी बांह ॾेई करके असांखे छॾाए वेंदे, पर दरगाह मां असां तो को फ़ैसिलो वठंदासीं, छॾींदासीं न। माफ़ियूं वरितईं, माफ़ी वठी करके पंहिंजे पुटु शाहजहान खे घुराईं, शरणागति करे चएसि तो साईं जीअं हाणे मुंहिंजी रक्षा कई अथव तीअं हिन पुत्र जी बि रक्षा कजो। साहिब चइनि सा ज्यों तुम हमसे त्यों हम तुमसे, ज्यों ये हमसे त्यों हम इनसे। जहांगीर सफ़र शुरू कयो, साहिबनि सां गॾु लाहौर में आया, ॿई तंबू हणंदा आया, इतिहास भरियल आहिनि। आख़िर उन चंदू खे भोगड़ी जे चुल्हे में ख़तमु करके भुॻड़ो करे छॾियो। उनजो परिवार बीठो लाहौर में। साहिबनि जो न, उनजो कोई दोष न आहे, जंहिंजो आहे सो आहे। श्री राम। शाहजहान सिख काबल खां घोड़ा वरितियूं थो अचे, सिख घोड़ो वरितियूं थो अचे साहिबनि ॾे ॾियण जे लाइ। विच में लाहौर में हिकिड़े काज़ी उहो घोड़ो खसे वरितो। ॿुधाए अची साहिबनि खे, जीअं ॿुधाए तीअं साहिबनि जी शिकारत निकिरंदा हुआ। मीर पीर जा मालिक ॿई तरवारां पातऊं त साहिबनि बाज़ हथ में रखंदा, हरगोबिंद साहिब ई, गुरु गोबिंद सिंह साहिब। त छा थियो त होॾो बादशाह बि होॾो लाहौर तो सैर ते निकितो कोई, शाहजहान हुन बि बाज़ छॾियो। उहो बाज़ ॾिसी करके साहिबनि पंहिंजो बाज़ छॾियो, हुन बाज़ खे पकिड़े करके हेठि वठी आयो। त बादशाह वटि बाज़ न मोटियो त हुन सिपाह मोकिलियो। सिपाह मोकिलींदे पिछाड़ी ॾिसण अची तो बाज़ हिते पहुतल आहे। चयूं बाज़, चई हे त बाज़ त न ॾींदासीं, बाज़ खे वठी आयो आहे। चई बादशाह जो बाज़ आहे। चई बादशाह जो निकाज़ी खे चओ असांजो घोड़ो रोके रखियो अथई, उहो घोड़ो मोकिले पोइ बाज़ मिलंदुसि। राम। बादशाह चढ़ाई कई आहे, 3 जंगियूं थियूं आहिनि, 3 साहिबनि फतेहा बि कई आहे। शाहजहान खां पोइ औरंगज़ेब आयो। श्री राम। साहिबनि जो हर राय साहिब गदी ते वेठा, पुट खे तकलीफ़ थी पियसि, हरीड़ खपंदी हुअसि 1.5 आने जी, और लौंग खपंदो 1.25 तोले जो। उहे साहिबनि वटि मिलिया, हुन मोकिले ॾिना। राम। हरिराज साहिब खे चवाए मोकिले, हेॾे अचो। चवनि असां न ईंदासीं। साहिबनि रामराय खे मोकिलियो, हुननि करामतूं ॾिठियूं। करामतुनि में अखर जे हुन भुल कई। साहिबनि चयो हुनखे मुंहुं न ॾेखारिजो, मिटी मुस्लमान की। मां थोरे छोट में चवंदो थो वञा साहिबनि जी बेपरवाही, बसि एंड अची पहुती आहे। मथां साईं बाबा जूं बेपरवाहियूं 5 ॿुधाईंदुमि तव्हांखे। श्री राम। असां चोलो छॾे वञो हिन पुट खे, जंहिं तुर्क जो ग़ुलाम थी करके और डिॼी वियो आहे। साहिबनि जी बाणी जे अखर खे फेरियो अथई। बसि हरकृष्ण साहिब गदी ते वेठो। हरकृष्ण साहिब खे वरी दिल्ली घुरायो वियो, और 5 पातशाह जे ॾींहंनि में हिकु वज़ीर ख़ान मुस्लमान जीअं कचहरी में वेंदो हो बादशाह जी में, उतां लंघंदो, हिनखे जलंधर जी बीमारी हुई। कोई गुरसिख मथे सुखमनी पढ़ंदो, उतां उन जो टाइम बि पढ़ण जो उहो हुयो जेको टाइम हे उतां लंघंदो हो। उन महिल कुदरतनि हुनजो टाइम उहो पढ़ण जो हुयो। हुनजे कन ते कुझु आवाज़ु पवंदो हो, उहो हुनखे रस ईंदो, उहो सांगे सां उहा तुक ॿोहंदे 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 हूंदो जलंधर सहजे सहजे ख़तमु थी वियो।
इतिहास आहे त गुरू जो भावना वारो थी वियो। छो त मुस्लमान कॾहिं कॾहिं अचे दर्शन ते पर हुनजी भावना जुड़ी वई। हिन खां पुछे कंहिंजी बाणी आहे अचे गुरू अर्जन देव जी, उनखे ई मोकिलियो वियो। हरकृष्ण साहिब खे वठी आया। औरंगज़ेब जो दर्शन कंदुमि, साहिबनि जो तुर्क जो दर्शन असां न कंदासीं, न ॾींदासीं। तव्हांखे ॼाण हुजे जेको 12 सम्राटनि जो किताबु निकितो आहे असांजे भारत में, 12 सम्राट पूरे विश्व जा, उन में हरकृष्ण साहिब जो नालो पियल आहे। इहा ख़बर हुजे, न कंहिं किताबु पढ़ियो हुजे त वठी करे पढ़ी सघंदो आहे। मथों माता जो प्रकोप थियो, साहिब ने शीतला पाण ते आंदी, चोलो छॾियऊं, चई विया असांजे चोले छॾण खां पोइ बि हिन खे मुंहुं न ॾेखारिजो औरंगज़ेब खे मतां कॾहिं। जॾहिं आयो तॾहिं पर्दो ॾेई छॾियऊं, चोलो छॾे विया त लोहो कोट अची वियो। राम और 10 पातशाह जूं त औरंगज़ेब सां लड़ायूं रहियूं और उनजे पुटु बहादुर शाह ज़फ़र खे जंहिंसां तारा आज़म लड़ाई कई और उनखे पंहिंजी बादशाही वठी ॾिनो। हे बेपरवाही जे साहिबनि जो मां इतिहास ॿुधाया आहिनि थोरे में। श्री राम। गुरु ग्रंथ साहिब जी महिमा त चओ वेठो, जेतिरी चओ वेठो, चओ वेठो, जेतिरी चओ वेठो। राम 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 राम। मां थोरी चई वञा साहिबनि जी बि। पनियाकल में छात्र में बाढ़ आई। छा? मां छात्र में हेॾे घुमण आयुमि, 15 अक्टूबर लखनऊ में पहुतुमि और जून में बाढ़ जो ख़तरो थी वियो, जंहिंमें 64 दरवाज़ा सखर ब्रिज खे आहिनि, 4 दरवाज़ा बंदि रहंदा हुआ। बाढ़ जे वधण करके, दरियाशाह जे वधण करके 4 दरवाज़ा खोलनि था, लाड़काणो ॿुॾे पियो, नथा खोलनि सखर ॿुॾे पियो। नीति जो कथन आहे, वॾी शइ खे बचाइण जे लाइ नंढी खे क़ुर्बान करणो पवंदो आहे। थिए छा? हुकूमत भुटे जी ही, परशन भुटे जो न हो पर शहर त हुयो न लाड़काणो। कंहिंखे रखे 1:30 बजे रात जो आली वाहण ॻोठ वटूं, रोहड़ी जे ओरियूं बम हयूं, उतां पाणी निकितो, दरियाशाह थधो थियो। असांजो अधु मुनो पनो शहर ख़ाली थी वियो, पोस्ट ऑफिसूं, बैंकां, और मां साहिब जो पाठशाह रखी छॾियो। जेको अचे पुछण साईं कीअं, मां चयो बाबा मां त दरबार वेठो आहियां, बसि मुंहिंजो जवाबु सभिनी लाइ इहो, मां त दरबार वेठो आहियां। साईं कीअं कयूं? मां गृहस्थी आहियां, खिलंदे चवां मुंहिंजा सहुरा बि लॾे आहे, मुंहिंजा सहुरा उते आहिनि, मां सां सलाह कोन कयो, न्याणो आहे, मां असां हलिया, उहो खानपुर हलिया विया। रड़की साहिब संतन माण्हू मोकिलियो, ॾहरकी जा माण्हू असांजे दरबार साहिब जा आया, साईं सॼो शहर ख़ाली थी वियो आहे, तव्हां बि हलो। मां चयो मां बसि दरबार में वेठो आहियां, बसि साहिब जो पाठ रखी छॾियुमि। अचानक रात जो 11 बजे 3 ॾींहं हलाए करे सुबुह जो 7 बजे भू पातुमि, बसि उहा लेट लही वई, माण्हू साॻियो ई मुड़दा विया पने में। ग्रंथ साहिब जी कहिड़ी महिमा कजे, मां थोरो पंहिंजूं ॻाल्हियूं कंदो वञा त कई ॾींहं लॻी वञनि, बाक़ी महिमा ॿुधला त लाइ किथे पुॼदियूं। श्री राम। हाणे सखी बाबा ते जो जंहिं संत जी वरसी मल्हाई थी वञे, मुंहिंजा प्यारा वाह 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 वाह। संत जे संग जे करण जे लाइ 10 लक्षनि जी ज़रूरत आहे। जॾहिं 10 लक्ष मन में निर्धारित कंदो तॾहिं संत जे संग जो अधिकारी बणिजी सघंदो आहे। फल मथां रहियो। जंहिंजो पहिरियों चिन्ह ऐं मां पोयों चिन्ह ॿुधायां थो। बसि पहिरियों चिन्ह आहे कुटुंब जे मोह जो त्याग। छा? हमेशा लाइ कुटुंब न। अरे पाने के लिए कुछ खोना पड़ता है। धन खपे, असां घर न छॾींदासीं त दुकान ते कीअं वेंदासीं? धन कीअं मिलंदो? धन गुज़रान आहे, ज्ञान रक्षक आहे। असां घर न छॾींदासीं, दरबार कीअं पुॼंदासीं? ज्ञान असांखे कीअं मिलंदो? ख़्यालु करण सां न धन मिलंदो न ज्ञान मिलंदो। सम्झियासीं? श्री राम। कुटुंब जे मोह जो त्याग जॾहिं परपक सम्झंदा, बसि हिकदमि हाणे अंतकरण शुद्ध थी वई, हिनखे माया लेप न कंदी। अहिड़ा सैकड़े इतिहासनि भक्तनि जा भक्त मालनि में। पोइ सतगुरु पाण बख़्शिश कंदा, बचा हाणे तूं घर वञ। साईं मां काॾे वञा? चई हाणे पुटु असांजो
असांजो करे वञ संभाल, पंहिंजे कारोबार खे परिवार खे उहो असांजो आहे, पोइ उन में उहो दुरुपयोग न कंदो, न माया जो न परिवार जो। श्री राम गुरु रूप थी प्रभु रूप थी उनखे हलाईंदी, उहा उनखे माया लेप न कंदी। जॾहिं परपक्ता ॾिसंदा। साईं बाबा शेवा में विया, सतगुरु सतराम दास जी दृष्टि पई सचन साईं जी, छो न पिता गुज़ारे वियो, सर ॿारहं थी विया, न इहा घर जे दायरे ताईं आहे। जॾहिं प्रभु जे लाइ विराग अची वियो, संसार जे कल्याण जे लाइ प्रभु खे हिन खे बणाइणो आहे, तॾहिं हिननि दायरनि जो हुननि जे मथां असरु न पवंदो। सम्झियासीं? हा, जेको ज्ञानी पुटु जिह पुत कुल पूत न ज्ञान बिचारी, बसवा कसन भई महतारी। जंहिं कुल में ज्ञानी पुटु पैदा न थियो, उहा माता ई बांझ रहिजी वञे हा। जंहिं कुल में ज्ञानी पुटु पैदा थियो, उनजा 21 कुल तरी वेंदा आहिनि, 7 नानाणा, 7 ॾाॾाणा, 7 सहुराणा, इहे 101 कुल लिखियल आहिनि। राम प्रहलाद खे 21 कुल तारे, बख़्शिश वठी आया, पहुता, आस्थान ठहियो, राम शेवाऊं कंदा रहिया। अमर शहीद साहिब जन चरण घुमाया, पन्याकल जाथे आस्थान आहे। चरण घुमाइण खां पोइ 2 महीने साहिब शहादत पाए विया भगत साहिब जन, और आज्ञा कयूं पुटु हाणे गांव छॾे हिन शहर में अची आस्थान वसायो ऐं नाम जपियो, आए वइजी वेठा शेवा कयो। बसि 2 हुकुम भगत साहिब जन करे विया, जेके गृहस्थी जो मूल कमु आहिनि। आयो बि राज़ी, वयो बि राज़ी, ईंदे बि राज़ी। श्री राम जेके ईंदे चवनी आओ, वेंदे चवनी वेहो, हरे राम छॾे ॿियो ॾेहो, आचरण अस जो उनजे। बसि इहो ई गृहस्थी जो फ़र्ज़ु आहे, सवाली न ख़ाली, आए सां राज़ी, बसि ईंदनि में अलाह। श्री राम नाम जपियो, आए वई सूरत सां जी शेवा कयो। बसि साहिब जो चोलो छॾे विया भगत साहिब जन। साईं जतोइन हुया, सॼो परिवार कुटुंब जतोइन हुयो, पर अहिड़ो झटको अची वियो जो साईं पने हकल हलिया आया। मसवाड़ी जायूं 3 वेठा, जेसिताईं आस्थान 2 साल में ठहियो। मंघर 1972 में 42 में जेको 60 वर मलिहासीं, साईं साधराम साहिबु मल्हायो अची उते। 2002 में उते 60 साल मल्हायो वियो। आस्थान जो उद्घाटन थियो। पार्टीशन खां पोइ इहा महरी सॼी अधिक असांजे पने लॾे आई। संतनि जो सुखो पाणी, भंडारो, शेवा, ग़रीबी गुज़र, पाण सॼी शेवा में। राम माण्हू हेॾे अचणु लॻा। असांजो मुखी राधाराम, मुखी रोचलदास पन्याकल वारनि ॾाढो ॿुधो हूंदो, मुखी राधाराम हितां वारनि ॾिठो हूंदो। हिते रड़की साहिब जी संतान मुखी साहिब वटि आई आहे, कंहिं सांगे सां। संत गुरुदरबार जो ॿुधी दर्शन करणु विया आहिनि। मुखी साहिबु चए थो, साईं जन खे हे केस रखियल जेको पोज़ ॾिसो था, त पार्टीशन खां पोइ सिखनि जी छा पंजाब में हालत थी, और सिंध में केतिरनि हे ॾाढियूं कटाए छॾियूं सिंधी सिखनि। असां कुंदन सिंह जेकम्बा जो ईंदो हो, सत्संग कंदो हो। मां साईं कुंदन सिंह तव्हांखे सॾनि था। सिंघ कीअं? चए असां सिंघ ई हुयासीं, कराची ताईं पहुतासीं, पर हिते रहणु थी वियो, हे लहराणियूं पयूं। ईअं केतिरनि जो अहिड़े रूप सां थी वियो। राम भाई गुलूराम साहिब खे केस फैज़ाबाद दरबार आहे पने में, दर्शन करणु विया। उनजो गुरु जगूराम जो गुरु सतराम दास, तीअं साईं जन जो भगत साहिबु कंवरराम, वरी उन्हनि जो सतराम दास। मुखी साहिबु चए थो, भाई साहिबु गुलूराम खे चई, साईं जन जी हस्ती पंहिंजी हूंदी हुई, बाबा तव्हांखे केस रखियल आहिनि, तव्हां कीअं रही सघंदव? वीचारो निमाणो संत साईं बाबा जवाबु था ॾियनि पंहिंजे निमाणे सां, मुखी साहिबु जंहिं करतार हिन महिल ताईं रखियो, अॻिते बि उन ते नंगो आहे। ख़ुशकी न करके तूं पंहिंजी गण करके, कीअं पाण उहो भॼी निकिता, कीअं लिकी निकिता, तूं पंहिंजी गणा कर। बसि संत मोट में न चवंदा आहिनि, संतनि एतिरो अखर पंहिंजे लाइ चयो हुई, मां मथां चवां थो। रहिया आया, वतन न छॾियऊं। श्री राम अञा ताईं साहिब उते खजी हलंदा आहिनि ॿाहिरि, चाहे हिन मौक़े में बि अञा ताईं पन्याकल जंहिंजे घर पाठ साहिबु रखो पोइ सुबुह जो संघ घड़ियाल वहींदा रहंदा, ऐं घर पुॼंदा आहिनि। साहिब घिटियूं सफ़ा थींदियूं आहिनि, ॿुहारियूं पवंदियूं आहिनि,
और राज मोटी वरी दौल शहनान सां साॻोई संखण सां दरबार साहिब में साह पोईंदा आहिनि। मजाल आहे 144 कलम छो न लागू हुजे। दरबार साहिब मां माण्हू 12-1 बजे वेंदो, ताक़त ई न आहे पुलिस खे रोकण जी, चाहे हिते असांजे आश्रम ते। श्री राम साहिब पार्टीशन खां पोइ हिकु भेरे जतोइन वञनि पिया, पनाहगीर अची विया, संझा जी महल आहे, पंहिंजे भाइनि ॾे वञनि पिया, ईअं पंजाबी कुहाड़ी साण अथसि ईअं अची हमिलो कयईं। जीअं हमिलो कयईं साहिबनि हीअं अखि तेज़ कई, उहा कुहाड़ी मुंहिंजे हथों हीअं हटिजी वई। राम राम पाड़ा नव हुया असां वटि। मुखी साहिब चइनि कुंदनमल ॿियो रोचल गणबो हो असां वटि पन्ने में कुंदनदास। चवंदासीं मुखी साहिब ॿुधो, संत सभिनी जान, संत सॼे नगर जान, प्रभु ऐं संत सभिनी जान, जेको शल पंहिंजो करे। पर तूं मतां असांखे इन आड़ में अटकाए बीहे त मां तुंहिंजे पंहिंचाती माण्हू आहियां, तूं पंहिंचाती पंहिंजा कार्य कर। सदाईं जेकॾहिं तूं असांखे पंहिंजे पाड़े में सम्झो आहे सम्झ वेही, असां सॼे पने जाऊं। जीअं मां हिते आलमबाग वारनि खे चयो, मां कहिड़े पाड़े में अटकियल आहियां, छो न आलमबाग में 5 पाड़ा हुजनि, असां सभिनी जाऊं। कंहिंजा विहांउ थियनि था, कंहिंखे गंधाण वठणा आहिनि त पोइ खणी पंहिंजो जेको मुखी बणिजे। बेपरवाह सदा रंग हर के, जाको पाख स्वामी, जंहिंजो पक्ष परमात्मा ॾिया। असांखे इहा ॼाण हुजे त सिंध में दरबारनि में भंग हलंदी हुई, निमाणो नशो आहे, मगज़ शून्य, संसार जो वधीक सोचणु न, परमात्मा जी लीनता में। श्री राम भंग जे पीअण वारनि जूं कहिड़ी कहिड़ी भावना सां भंग पीए थो, उनजा अलॻि अलॻि कवि गिरधर आहे, हिन ते कुंडली ठाही आहे सॼी। संतनि जो त रियासती भंग, उन त रियासत जे मथां हुकूमत जो कब्ज़ो न हुयो, उनजी अलॻि रियासत हुई। ख़ैर पर मीरस में उतां सस्ती भंग ईंदी और सुठी भंग ईंदी हुई, पर ॿाहिरि न अचे, उते कोई पीए त पकड़ रहंदी। इंटीग्रेशन वारनि पकड़ी अची संतनि जे मथां केस हलियो। राम हाज़ुरी थी, मुख़्तियाकारी में साहिब विया, मुख़्तियाकार दंडित कयो। संत जीअं मोटी आया, मूंखे प्यारो ॿुधाए पियो, चयूं झली प्रेम सां लोड, चयूं साईं छा करे आयो? चयूं दुष्टनि जे मुंहं में छाई विझी आयासीं। उन मुख़्तियाकार जी शाम जो 4 बजे ॿाहिरि मंज़िल हुई ॻोठ में। जीअं उते पहुतो, हिकिड़ो ई नौजवान पुटो सो ख़तमु थी वियुसि। संत भंग कहिड़े ख़्याल सां पीअंदा, तूं कंहिंजी पकड़ थो अचे? राम बसि हाणे मां मथे छा वञो हलायां। मतां कॾहिं भुल करे कोई संसार में, त मूंखे कंहिंजी परवाह न आहे। जेके माउ पीउ जी परवाह नथा कनि, उनखे ज़ाल ऐं पुट जी परवाह करणी पवंदी। न उन्हनि खे घर मां कढी सघंदा, जोए खे पुट खे न पाण निकिरी सघंदा। तंहिं लाइ अदब कयो, अदब कयो। गृहस्थी कॾहिं बि इहो अखर न चए मूंखे कंहिंजी परवाह न आहे। गृहस्थी जे लाइ संसार आहे, गृहस्थी खे हर हिक में कमु पवंदो। मज़ूर में पवंदो, हिकु न मिलंदो ॿिए में पवंदुसि, हिकु ॾखण में न पवंदो ॿिए ॾखण में पवंदो, हिकु लोहार में न पवंदो ॿिए में पवंदो। बेपरवाही गृहस्थी माण्हू सराए न आहे सघंदो, जेको कंदो भुल करे थो। श्री राम सम्झियासीं? बेपरवाह फ़क़ीर त सदाईं गारियूं वेठा ॾियनि, पर नरसिंह राव छड़ो चयो भंगनि जे लाइ मां हे कयां थो, त बि ॼणो ऑब्जेक्शन थी वियो। अड़े करे भंगनि लाइ पियो भाई, उहो न मथे ते न ढोइनि, छड़ो भंगनि जे चवण ते ऑब्जेक्शन आहे। और संत त मुरारी बापू रामायण में लिखियो, हिकिड़ो संत रोड ते वेठो गारियूं ॾे। असांजो काज़ी साहिबु अलाए छा छा गारियूं ॾींदो, असां ॾिठोसीं 1960 में सखर में। क्या कहना, नगन वेठा हूंदा हुआ, हर ज़ात ॻाइण वारी रंडी सखर जी, उते मुजरो भरे जुमा राति ख़ल्क वेठी आहे। मां फ़क़ीर जो दीदार करणु वञा, ला श्री राम फ़क़ीर बादशाह, फ़क़ीर मालिक आहे, फ़क़ड़ मन अलाह मन। श्री राम वेरो वचननि ते ध्यानु ॾियो। श्री राम रोड ते वेठो गारियूं ॾे। मुरारी बापू लिखियो आहे पंहिंजे रामायण में। को वक़्तु कंहिं मां कॾहिं पढ़ियो मांसि ईअं थोरी टुकड़ी। चई मां वियोमांसि उन संत ॾे, चई महाराज जी संत जी आप पूरा दिन गालियां ही देते रहते हो। रोड ते पियो आहे। अरे चे खाने तो खुद ही आते हैं, मैं बुलाता हूँ उनको। श्री राम। खैर
हे मां चयो पर लिखियलु छा हो हाणे मथे ॿुधायां थो। ईअं त हुयो न साईं, ईअं त थींदो न, सॾे केरु कंहिंखे गार ॾींदो आहे। फ़क़ीर पियो आहे, चई संध्या पूरा दिन गालियां ही देते हो। चई तो फिर क्या हुआ, जैसे तुम राम राम कहलाते हो तैसे मैं गालियां देता हूं। चई महाराज इसमें कोई अंतर नहीं है। चई क्या अंतर है, जैसे तुम बाहर से राम राम कहलाते हो तैसे मैं बाहर से गालियां देता हूं। अरे फ़क़ीर कंहिंजो दुश्मन थींदो आहे। फ़क़ीर जी ताड़ना गुर झिणके त मीठा लागे, उनजो कमु थींदो। हिन चैप्टर ते खणो त ॾींहं गुज़री वञनि सिंध जे सूफ़ियुनि जे फ़क़ीरनि जा। ला बसि मां हिते हाणे ब्रेक खावां, हिकिड़ी ॻाल्हि थोरी चई करके सिंध जे न असां विसारियूं सिंध जे संतनि खे फ़क़ीरनि खे। श्री राम इहा मन में हुई, छो जो मां 79 में आयो आहियां त इहा मास्टर चंद्र लाइ इहा ॻाल्हि रखी हुयमि, पर पोइ फाइनल आख़िर शांति प्रकाश खे करणी पई। मां मास्टर चंद्र सां मिलियुमि 1984 22 अक्टूबर और 4 नवंबर 84 में हुन चोलो छॾियो मास्टर चंद्र। मूंखे हुनजो दर्शन 1955 में मिलियो कमालदीन वाड़े में, महाराज शीतलदास घुरायोसि, पन्याकल में राग कयो ऐं मैं पुटु अॻियां गोप वेठो हुउसि, मां बि स्टेज ते वेठो हुउमि, मुंहिंजो 7 साल उमिरि हुई। पर हिते इहा पर्सन खणी आयुमि पाकिस्तान खां त सिंध ऐं हिंद जी भेट मां ॿुधां। इहा मास्टर चंद्र लाइ पर्सन ख़्याल में रखियुमि, पर जंहिंमहिल मां मिलियुमि हुनजो आवाज़ु बंदो हवा में ॻाल्हाए पियो, जेको पर्सन कयां पियो हवा में जवाबु ॾिए पियो, मां ॿुधां पियो। पोइ शांति प्रकाश जन खां पुछियुमि, ॿुधाए छॾियां, ॿुधायां मां। श्री राम स्वामी जन हरिद्वार में हुया, जेको पंहिंजो आश्रम अथनि, हाणे तव्हां घणो ई वॾो थी वियो आहे, इहा 81 जी ॻाल्हि आहे। पोइ त उन खां 11 जीअं मिलियासीं, चई पहिरियों भोजन पाइजो पोइ पाण वेहूं। 2-2.5 कलाक दर ॾेई छॾियो, मां भॻवान दास साणो प्यारो ॿारड़ो जेको मथे शेवा में आहे। साईं सिंध ऐं हिंद जी भेट संतनि जी। हिते रोटरी बाबा हुयो रायबरेली में, जंहिंखे चंद्र बोस बि कुझु ॾींहं माण्हुनि ईअं 60 किलोमीटर गंगा जे कंठे ते पियो हूंदो, सिर्फ़ु चोथो ॿधल ईअं पियो आहे। चवंदो हो ज्ञान हिंद का ध्यान सिंध का। ज्ञान, हा अड़े ज्ञान जी परपकता त ध्यान में ईंदी न, ज्ञान केॾो बि हुजे। वाह 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 सत्यता आहे। श्री राम शांति प्रकाश छा था चवनि, छो जो स्वामी जन टेऊंराम जे गुरू करण खां अॻु में हिननि जो पिता आसूदाराम, मुंहिंजे पिता जो नालो बि आसूदाराम हो, चक जे ॻोठ जा, ज़िलो सखर। स्वामी हरचूराम जे दरबार जा मनीदड़ साईं हरचूराम साहिब जे हाज़ुरी में आया। उन खां पोइ स्वामी धर्मदास थोरी अलमस्ती टाइप में रहंदा हुया। मतिलबु ते अचूं साईं हरचूराम जी ॻाल्हि ते, स्वामी शांति प्रकाश कई ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ, जेका हाणे ॿुधायूं मान पियो हुते कोल्हापुर में। स्वामी हरचूराम साहिब तमाकू जो धंधो कंदा हुआ। दरबार जी सेऊराम साहिब जी दरबार जी गद्दी ते वेठल दरबार में न खाइनि, गुरनि जो मेलो कनि, पब्लिक अचे जेतिरी अचे पब्लिक अचे उहा चवनि साईं तव्हां भंडार में भोजन न वरितायो, गुरु जो मेलो गद्दी सर पाण राम, घर गृहस्थी बि पर ॿी का औलाद कान। पोइ उनजे संग जे चवण करके भोजन वठनि, पर हिकिड़ो फुल्को हिकिड़ो वेलो बसि फुल्को वरितऊं, उन जो बि ₹100 उन में भेटा ॾिनो उन वक़्त जी। मतिलबु ते अचूं त सौदो वठण जेके अचनि तमाकू जो, पोइ उन्हनि खां पाण पुछनि भई मां इहे पैसा कॾहिं वठणु अचां, ईअं पाण चवनि न बाबा पैसा ॾे ओधर नाहे, या ओधर कॾहिं ॾेई वेंदे, ॿई न पुछनि, ॿई अखर न पुछनि, हथों ईअं पुछनि जंहिं सौदो वरितो अबा मां पैसा कॾहिं वठणु अचां। हे स्वामी जन ॿुधाइनि पिया। श्री राम हाणे थियो छा त इन ख़्याल सां हीअं त काॾे वञनि कोन संत पिण जे लिहाज़ सां, त पीर ॻोठ भरिसां या गॾु आहे शाहपुर सां। उते हिकिड़ो संत दरबारनि में हुका हलंदा हुआ, उते पंजाब में बि हलंदा हुआ, हेॾे सिंध में त आम ई हलंदा हुआ। हाणे हीअं कीअं संत अचे, संत पिण जे लिहाज़ सां अचे कोन, त हिकु संत संगत संत खे चयो
भाई हरचूराम साहब हेॾे अचनि। हाणे शाहपुर परे कहिड़ी पीर ॻोठ घुमंदे ई माण्हू पुॼे अचे फरलांग ॿी में, त कीअं आणियो संत खे? त अटकल कयूं। अटकल कहिड़ी? उन संत वियो उन ॾे, चई साईं ॿ गुणियूं तमाकू खपे। जीअं चई तीअं ठक में चयोसि तोखे खपंदी त हिकिड़ी आहे, पर तूं हरू भरू ॿ थो घुरे। इहा ॻाल्हि सचाई हुई त भई घणो तमाकू वठां, जे पैसा वधीक थींदा त संत जल्दी वठणु ईंदो। वाकई इहा भावना हुई। राम चयोसि तोखे खपंदी त हिकु आहे, पर ॿ थो घुरे। चङो चङो भला वठु हाणे ॿ गुणियूं, पर मां पैसा किथे वठणु अचां? चयईं बाग़ में खूह ते। चई कंहिं महिल? चए ॿिपहरी। चई मां पहुची वेंदुमि। ॿिपहरी पहुतो। ओॾे छा कयूं? उन लाइ खट संत लाइ विछाए छॾियऊं, हिकिड़ी गोदड़ी विछाए छॾियऊं, ऐं संगतड़ी बि आई, उहा तॾनि ते उहा वेही रही। जंहिं संत खे चयो हो, संत उते बीठो आहे। पहुतो, भाई राम राम संत, राम राम, मूंखे ॾे पैसा। चई साईं वेहो। चई बाबा तूं त मां टाइम ते न आयो आहियां छा? तो चयो ॿिपहरी मां पैसा वठणु आयो, तूं चयो वेहो। वेहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे पैसा ॾे। साईं महिरबानी कयो, कृपा कयो, थोरो वेहो। श्री राम। हलो वेठो। चङो ॾे भला पैसा। संगत अॻियां आई, जंहिंजो ख़ुदि प्रशन हो। साईं कृपा कयो, असांजी वेनती आहे। त हुन संत ॾे तकियईं हुनखे, बाबा हे छाजो हे गोड़ गॾु कयो अथई? मां त पैसा वठणु आयो आहियां। चई साईं अलाए छा? चई साईं असांजी वेनती आहे। संगत चए थी भॻवानु कीअं मिलंदो? छा चवंदा? भॻवानु कीअं मिलंदो? त पर संत ॾे उन ॾे नाराज़ बि सां तकियईं, तूं हे छाजो हे गेड़ खेचल मलाए वेठो आहे? मूंखे पैसा ॾे हिते। साईं हे पैसा तयारु आहिनि, माथ में झलियूं वेठो। हाणे संगत वेठी आहे, जेको तव्हां जवाबु ॾियोनि। हाणे ॾियणो ई पियो। राम संगत बि चवनि साईं असां तव्हांखे सीड़ाईंदासीं कोन, असांखे छड़ो जवाबु ॾियो। छा जवाबु ॾिनो भॻवान जे मिलण जो? चई आण मञी झगड़ा टुटा। छा चयूं? आण मञी। बसि बाबा जुदाए ख़ुदा, त बसि ईगो ई असांखे कयूं बीठो आहे। जी मां छॾियूं ऐं तूं बचे अची, अज्ञानी ख़तमु थी वञे। त ज्ञान त परमात्मा पाण आहे। सभु तूं आहे, सभु तूं आहे, सभु तूं आहे। हे बि तूं आहे, हो बि तूं आहे, हेॾे बि तूं, होॾे बि तूं। बचो ई छा अचे? आण मञी छड़ी हा में हा मिले। ससु नुंहं जी, भाउ भेण जी, धीअ माउ जी, नौकर सेठ जी, गुरु शिष्य जी, हा में हा मिले त आनंद ई आनंद न, आनंद ई आनंद न। श्री राम। बसि बाबा मुंहिंजा प्यारा प्यारा, असां यादि रखीसीं न ॻाल्हि, बेपरवाही जो कर कॾहिं बि गृहस्थी खे भुल में न अचे त मूंखे कंहिंजी परवाह न आहे। जो तोखे न आहे त ॿिए खे कंहिंजी पई आहे। भुल न कजो बाबा। परमात्मा खे बि परवाह आहे जो असांजे अंदरि वेठो आहे। जे इहा आत्मा हिन शरीर न हुजे, ठाहियो उन ई शरीर आहे। कर्ता बि मां, भोगता बि मां। गीता में चई हे तुंहिंजो शरीर बिंदु मां ठाहिण वारो बि मां, अंदरि वे आत्मा जे रूप में भोगण वारो बि मां। आत्मा निकिरी वञे, हिन मुर्दे खे ॾियोसि टपड़ इंद्रियुनि जा खाए भोगे। राम हिन ई माध्यम सां ई पंहिंजो महत्व वधाए थो। भली आया संत फ़क़ीर त केरु अलाह जी ज़ात सुञाणे। जे हितां आत्मा निकिरी वञे त जिननि वांगुरु कूका करे। तव्हां जेके वेठा हो, तव्हां नौजवान खे ॼाण न हूंदी बेटा, या वॾनि ॿुढड़नि खे इन ॻाल्हि जी ॼाण हूंदी। जॾहिं झंगनि में रहंदा हुआ तॾहिं कूका ईंदियूं, उहो कूका जिननि जूं थींदियूं हुयूं। त हीअ आत्मा जेकर कूके पई ईअं कूका करे, जेकॾहिं हिन जे अंदरि न हुजे, हिन जे अंदरि आहे त आत्मा जो महत्व। श्री राम। शरीर उन जे आसरे बीठो आहे, आत्मा हुन जे आसरे बीठी आहे। ॿई असां, ॿई पूरक आहियूं। असां हिक ॿिए जे खां सवाइ हली न सघंदासीं। प्यारु कयूं असां। अरे धारियो कोई कोन्हे बाबा। तव्हां पराए खे परायो न सम्झो, धारे खे धारियो न सम्झो। असां पंहिंजनि सां त प्यारु कयूं, परायनि सां प्यारु कयूं, धारियुनि सां प्यारु कयूं। राम। बसि मथे अचूं। संतन अवर न काहू जानी, बेपरवाह सदा रंग हर के, जाको पाख स्वामी। सदके 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 जंहिंजो पख खणी बीठा आहिनि। असांजो पंज भाइर आहे बाबा साईं। 3 नंबर भाउनि चोटरूमल भाऊ गोरोमल गुज़ारियो, जंहिंजी भेण 3 गुज़ारे वई। उहो उनजो न्याणो, हिकु न्याणी हुअसि। बाबा जी शेवा में थोरो रहंदा हुआ त हिकु ॾींहुं 10 रुपया ॾिनसि था। आइए जी नमस्कार जी। हा मां यादि कयां पियो। श्री राम। त अदा
हे कणक हे 10 रुपया ते वठी आ। जंहिं वक़्त जे 10 रुपए जी ॻाल्हि आहे उन्हनि में मण कणक जो मिलंदो 10 रुपए में। त चाचो थो चए त मां चवां थो साईं पोइ जेकर ॻूणी वरितियूं चवां, छो जो 10 सेर वठी अचिबी त ॻूणी मोटाइणी पवंदी। राम त चइनिसि था अदा कणक सां गॾु ॿिया बि त टपड़ खपंदा आहिनि, किन छड़ी कणक आहे। 10-12 न पेटी में अचनि दरबार साहिब में, ग़रीबी गुज़र कीअं संत प्रभु ते भरोसो रखी भंडारा हलाईंदा हुआ। राम चई बसि मां सां हिन ॻूणी जे ख़्याल सां चयो, चई बा जंहिंजे आसिरे सां वेठा आहियूं कुझु उन ते बि रखूं या सॼो पाण ते रखी छॾियूं। ईअं न त कंजूसी करणी आहे, पैसा पिया न भॻवान ते रखिणो आहे, या भुल न करण जी कोशिशि कयूं। बेईमानी न, जेकी आहे उन सां चयूं त उन कणक सां ॿियो बि त असांखे खपंदो आहे। हुई त पूंजी एतिरी। साईं बाबा जॾहिं चोलो छॾियो तॾहिं 81 रुपया दरी में पिया। श्री राम बसि हेॾे ध्यानु हुजे, वेहिजी वेंदा संत हेॾे। श्री राम छा चयो मां? अॼु जेका वरसी मल्हायूं था उन वरसी जे ॾींहुं मूंखे 3 ॾींहं अॻ में कुंजूं ॾिनऊं। पुटाणी तूं पाण वटि रख, गोथरी बि कुंजूं बि। बसि आर्तवार ॾींहुं सुबुह जो 8 वॼी 10 मिंटे संतनि जो अनंत चोॾस ते ॾाढी विशेष चोॾस ईंदी आहे। 28 चोॾसां ईंदियूं आहिनि, जीअं 11 ईंदियूं आहिनि तीअं चोॾसां ईंदियूं आहिनि, साही बि और हूअ बि। हीअ महत्वपूर्ण चोॾस आहे। राम ऐं होॾो उन ॾींहुं अहमानी बि हुयूं। सचे साईं जो होॾे सिरादो रड़की साहिबु हेॾे चोॾस पई मल्हाइजे। साईं जन जो हे थिए पियो। 81 रुपया दरी में पिया हुआ। सम्झो था त उन जे अंतर्गत छा छा न खपंदो हूंदो। त चयूं अबा जंहिंजे आसिरे वेठा आहियूं कुझु उन जो भरोसो रखणो आहे, पाण ते सभु। चाचे चयो मां उतां निकितुमि, ॿाहिरों गांयुनि जो वाड़ो असांजो, उतां पहुतुमि। उन ॾींहंनि में गॾह गाॾा ऐं घोड़े गाॾा न निकिता हुआ, अञा मज़ूर ॻूणियूं खणंदा हुआ। और ट्रकियूं न निकितियूं हुयूं, उठ गाॾा वहंदा हुआ, उन्हनि में माल ईंदो वेंदो हो। त हिकिड़ो भाई ॻूणी कणक जी खणाए करके दरबार ॾे अचे पियो। त इहा हुनखे ॼाणे त चोटरूमल उन शेवा में रहंदो आहे। त उतां जे थियो त हुन भाई चयो भाई चोटर हे बाबा हे ॻूणी दरबार ॾे रखाए वञे। मज़ूर सां गॾियो पियो अचे पाण खणाए करे। हू उतां ई मोटी वियो। राम हुन चाचे जे अंदरि ॻूणी रखाई अन जी, जेका चए पिए भई 10 सेर न अथव, मण न ॻूणी हुजे, उहा रखाए करे मोटी आयो। त साईं बाबा पुछनसि था, चाचो त ॿुधाए मूंखे पाण इहा ॻाल्हि। चई अदा मोटी आयो जल्दी? चई हा साईं हीअं ॿाहिरि निकितुमि ऐं हिकिड़ो भाई आयो पए, कणक जी ॻूणी खणायूं, उहा मां रखाए करे हेॾे आयो आहियां। चई बसि मथां चयो अबा ॾिठो जंहिं ते रखियूं वेठा उन ते बि नंगो आहे न। श्री राम श्री राम बेपरवाह सदा रंग हर के जाको पाख स्वामी, ऊच समाना बस ठाकुर तेरो अवर न काहू तानी। बस उन खां ऊचो ॿियो केरु? ऐसो अमर हुकुम मिलियो भगतन कऊं, राज रहे रंग ज्ञानी उन्ही प्रेम में रचा प्यान। जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हीअ खे। कीअं अलाह जे तके ते बुखनि में रहिया, बुख ॾुख ओजागा। राम फ़क़ीरनि में रहणु ॼाणे त इहे 3 शयूं सिखी चए। पोइ लकाव ॾिसे उन्हनि फ़क़ीरनि जा जेके रही विया आहिनि। मां सुबुह इहे ॻाल्हियूं सभु ॿुधायूं पए, राति ॿुधायूं पए। वधीक असांजी भेण वीना उहा बि पोइ आयल आहे, तव्हांखे ॿुधाईंदी राति जो बि। आख़िरी में फ़तवा में अचूं, रोग शोग दुख जरा मरा हर जन नहीं निकटानी। रोग शोग दुख बुढ़ापो मरण हरि जे भक्तनि जे निकट नथो अचे। केरु हरि जो भगत? असां पहिरियों नालो खयूं असांजे भारत जे संत जो, महात्मा बुद्ध। पंडित जवाहरलाल नेहरू किताब लिखियो आहे इतिहास के महापुरुष।
मां बुध महात्मा बुद्ध खां वठी वेंदे अॼु ताईं मां उनजो पढ़ियो। महात्मा बुद्ध जे लाइ तव्हांखे आम ॿुधल आहे त बीमार ॾिठई पुछी विधई हे कीअं? चई हा बाबा भोग में रोग समायल आहे, भोगण खां पोइ रोग बि अची सघंदो आहे। चई हर एक अची सघंदो आहे? चई हर एक अची सघंदो आहे, सिर्फ़ु हे रोग ई न आहे, कोई बि भोग में रोग समायल आहे। जन्मं त मरणं हरखं त शोकं मानं त अपमानं राम सुखं त दुखं उन में समायल आहे। बाणी में संस्कृत साहिबनि जो आयल आहे, जोड़ी जो इहो मेल थियल आहे। त ॿुढो वियो पए, चई हे कीअं लठ में? चई इहो हालत सभिनी जी थींदी, ॿालपण जवानी खां पोइ ॿुढापो सभु। चई हा सभिनी जो थींदो राम, थोरे में चवां बसि काई वही पए। चई हे कीअं? चई ॿुढाए खां पोइ मृत्यु थींदो। चई मृत्यु बि थींदो? चई हा इहो बि निश्चित आहे। जेको परमात्मा असांजो निश्चित बणायो आहे त गर्भ निकिते खां पोइ ॿालपण जवानी ॿुढापो ठीकु आहे, पर इहे सभु मृत्यु जे अॻियां अनिश्चित आहिनि। ॿार गर्भ में आयो, केतिरे ॾींहं अंदरों ख़तमु थी वञे, गर्भ मां निकिरे न निकिरे, निकिते खां पोइ पहिरें ॾींहुं गुज़ारे, ॿिए ॾींहुं, टे ॾींहुं, चोथे ॾींहुं, छठे ॾींहुं मथे श्री राम मृत्यु निश्चित आहे। ॿिया अनिश्चित आहिनि। ज़रूरु न आहे तूं ॿालपण ॾिसईं, ज़रूरु न आहे तूं जवानी ॾिसईं, ज़रूरु न आहे तूं ॿुढापो ॾिसईं राम। हा मुंहिंजा प्यारा, पर हरि जे प्यारनि जे अॻियां बसि हुन प्रभु जी शरण पकड़ी, मूंखे ॿुढापो न ॾिसणो आहे, मूंखे बीमारी न ॾिसणी आहे, मूंखे मृत्यु न ॾिसणो आहे। श्री राम। अॼु बि कुशीनगर में वञो त गोबज़ ठहियो पियो आहे, इहा ख़बर न आहे त किथे हुनजी समाधि आहे, कीअं मृत्यु थियो आहे, ॿाहिरों फोटो पियो आहे। रोग शोक दुख जरा मरा हर जनह नहीं निकटानी, निर्भव होए रहे लिव एक, निर्भव होए रहे लिव एक। मां अॻ में चयो निर्भय थियूं असां, कीअं थिया उहे? उन मूल मंत्र पकड़ियो जेको निर्भय करण वारो आहे। नानक हर मन मानी, साहिब चंदा अहिड़े हरि सां मुंहिंजो मन मनजी वियो, जंहिंमां निर्भय थी करके मां हुनजे लिव में लॻल पिया। त बसि निर्भव जपे सगल भव मिटे, प्रभु कृपा ते प्राणी छुटे। हाणे अॻियां वठूं था पाठ साहिब।